अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक में दिखा प्रो जारी है। तवासा म्यांजीपुर में खबर शेकंदालो मांजीपुर पाकिस्तान थई मिताद मांजीपुर बलोचिस्तान जो महीने वारो इजलास ज़ेरी सदारत पाकिस्तान थई मिताद बलोचिस्तान के कोऑर्डिनेटर मोहम्मद आलम थईम हाउस मांजीपुर में थियो, जैमें मोहम्मद इब्राहिम थईम समेत थईम बिरादरी वडे तादाद में शिरकत कई। इजलास में बिरादरी के सभी मसलन ते बहस थियो, जैमें मोहम्मद आलम थईम मोहम्मद इब्राहिम थईम खिताब कंदे चयो त पाण में इतिहाद इतफ़ाक़ जिन क़ौमुनि कयो उन्हनि मुश्किलातुनि सां मुक़ाबिलो कयो। नंढी नंढी ॻाल्हियुनि जंहिं क़ौमूं पाण में झेड़ो कयो उहे क़ौमूं तबाह थी वियूं। पाण में प्यार मोहब्बत सां रहूं। वधीक हुननि चयो त थईं बिरादरी सां हर मुश्किल घड़ी में असां गॾु आहियूं। उन मौक़े ते सभी पाकिस्तान थईं इतिहाद ज़िंदाबाद, चीफ सरदार अब्दुल नबी खान ज़िंदाबाद जा नारा लगाया विया। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।